घुरे हथ मथी खणे मींह अची त मां मुस्लमान थियण लाइ तयार या मां थो हथ मथे खणा ऐं मींह अची त पोइ तव्हां वरी यहूदी थियो। सम्झो था ॻाल्हि कोन था सम्झो। मां मौली साहब खे मिंथ करे कुर्सी हेठि बि कराई त माण्हुनि खे मां वेझो हुजां माण्हू मूंखे वेझा हुजनि पर तव्हां पुछण वारा दिलबर आयो ई कोन। फुप चुप जवाब ॾिबो ई न। अल्लाह ताला जा प्यारा बानरो केले ईंदो हो दुनिया हैरान हुई वक़्त जी बादशाह ताईं ॻाल्हि पहुती त हिकिड़े यहूदीअ ई चैलेंज ॾिनो आहे मुस्लमान छा कनि। केर मैदान में न पियो अचे हर को डिॼे पियो अलाह छा थिए मुक़ाबिलो क़बूल त कयूं पर अलाह छा थिए पोइ सॼी गिलासां ते अची वेंदी त हिननि हीअं कयो आहे। सोने इमाम हसन अस्करी ते जेल में ख़बर पई पान फरमायूं त बादशाह खे चओ त मूंखे थोरी देरि लाइ जेल खां ॿाहिरि कढनि मां थो इन यहूदीअ खे मुंहुं ॾियां। ॾाढो भलो साईं साईं खे ॿाहिरि आंदऊं यहूदी बि मैदान में आयो साईं फरमायो तो चैलेंज ॾिनो आहे भला मुक़ाबले वारी दुआ न हूअं ई थोरा हथ मथे खण त मां ॾिसां त तो में की दाणा आहिनि। मुक़ाबले वारी दुआ जी ॻाल्हि पोइ हुनजो हथ मथे खयां त ककर भरिजी आहे। हिन दौर में न इहे केरु करे असीं मौलवी निचो क़ुरान पढ़ूं त कोन मञूं बाबा अल्लाह ताला करे ईमान कामिल रहे। हथ जो मथे खई ऐं ककर आया त हज़रत इमाम हसन अस्करी हिम्मत करे उनजी हथनि खे वठी काबू करे उनजी ॿिनि आंगुरनि जे विच मां हिकु सरड़ी तीलीअ जहिड़ी का शइ कढी ॿाहिरि करे पंहिंजे कंट्रोल में रखे फरमाए त हाणे दुआ घुर। मिंथो करण लॻो साईं न इहा मूंखे ॾियो महिरबानी कयो। साईं फरमाइनि था तो त चयो त मुंहिंजो दीन सचो आहे तुंहिंजो दीन को आंगुरनि में फाथल आहे जे तुंहिंजो दीन सचो आहे त दुआ घुर या मां थो दुआ घुरां पोइ ॾिस त मूं मुहम्मद आका जी बचड़े जे दीन जो कमाल छा आहे। सुभान अल्लाह हमरा वाइदो थी वियो यहूदीअ जा पेर निकिरी विया ईअं खणी चऊं तख़्ता निकिरी विया ऐं मिठो जो करे बादशाह चयोसीं ॿुधायो त ॻाल्हि छा आहे अवां हिन जे हथनि मां छा कढियो। अल्लाह जे महबूब जे बचे सोने इमाम हसन अस्करी फरमायो त यहूदी वॾा ज़ालिम हिननि 4000 अल्लाह जा नबी शहीद कया। घणा ॾाढा ॻाल्हायो वॾे आवाज़ 4000 नबी शहीद कया हुआ। हिन ज़ालिम खे हिकु अल्लाह जे शहीद नबीअ जे पाक जिस्म जी हिकु सगड़ी तीलीअ जहिड़ी हड्डी मुबारक मिली वई। उहा हड्डी पंहिंजे आंगुरनि जे विच में ॾेई आंगुरियूं बंदि करे हथ मथे करे दुआ थो घुरे हिन जे मज़हब जे करे न यहूदियत जे करे न उन अल्लाह जे शहीद नबीअ जी पाक हड्डी मुबारक जे करे ककर भरिजी वेंदा। छो त अल्लाह जा नबी अल्लाह वटि इज़त वारा आहिनि शान वारा आहिनि अहमियत वारा आहिनि। को बि नबी
इज्जत खां खाली ना है। हाँ इहो आहे तो ने सभिनी नबीअ जो दर्जो हिकु जहिड़ो न आहे। उन्हनि मां को कलीमा, को खलीला, को मसीहा, को सफ़िया, को नजीवा, ऐं सभिनी खां शान में बुलंद असां तव्हांजो आका सोहो हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। ये आला हज़रत साईं जो मशहूर शेर आहे, फरमाए तो सबसे औला आला हमारा नबी। सभई जो सुभान अल्लाह। सबसे औला आला हमारा नबी, सबसे बाला वाला हमारा नबी। ऐं भिटाई खो छा चयो? फरमाए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हादी हामी हाशमी सरदारे सरदार। सरदारन जो बे चओ चिट्टो चओ सरदारन जो बे हादी हामी हाशमी सरदारे सरदार। सूहे सहाबल सथ में मझ मस्जिद मनियादार, चारई चंगा जो धार वाहि कांदा हबीब सी। मुझे दिल बर नबी जा उम्मती हो, मुझे आका जा वार मुबारक कीअं हा, पेशानी पाक कीअं हुई, सुहिणा भिरूं कीअं हुआ, बिंबिड़ियूं मुबारक कीअं हुयूं, अखियूं अरबीअ जूं कीअं हुयूं, दिल मुस्तफ़ा जा कीअं हुआ, चप मुबारक, ज़बान मुबारक, दंद मुबारक, ज़बान ते लॻण वारो पाणी कीअं हो, वींदे पेरनि जी चमड़ी मुबारक छा, जुती मुबारक छा हो, छा उन जूं बरकतूं हुयूं, भलायूं हुयूं। ओहो हिकु अरबी जो किताब आहे शमाइल तिरमिज़ी, उन में लिखियल आहे। ओ अरबी हर को माण्हू पढ़ी न पियो सघे, पर जन पढ़ियो आहे उहे लिखनि था जंहिंजे घर में इहो किताब आहे तंहिंजे घर में ॼण 24 कलाक मदीने वारो जलवे अफ़रोज़। उन जो मूं सिंधीअ में शरह लिखियो आहे, ही बजुल्द आहे, हिकिड़ो न बजुल्द। मां पंहिंजी शागिर्दनि खे चवां थो 15 सेट आंदा अथऊं, अवां जे अॻियां ईंदा, अवां ख़रीद कयो ऐं घर में रखो, पढ़ो न रुकी रखो, तब मदीने वारे जी महिरबानी नसीब। खणो पुत्र, अवां जे अॻियां अचनि पिया, इन जी मिठाई अथव 1000 रुपया हिकिड़े सेट जी, अल्लाह ताला कंदो तव्हां वठंदव, मदीने वारे जी मोहबत ऐं प्यार खे ज़ाहिर कंदव। मां पंहिंजे बयान खे जारी रखंदुसि। रब्बुल आलमीन फरमाए थो त मूं मोमिननि ते वॾो एहसान कयो आहे जो उन्हनि में शान वारो नबी उन्हनि मां मूं मोकिलियो आहे। मुदे निहार जो, मुदे निहार जो, उन्हनि मां मोकिलनि जो ई रब एहसान थो बयान करे। जेकॾहिं हबीब खुदा हक़ीक़ी नूर सां अचे हा त कंहिं माण्हू जी मजाल ई न हुई, कंहिंखे ताक़त ई न हुई जो मुंहिंजे साईं सां गॾु वेही सघे हा, या मुंहिंजे सोने नबी जो दीदार करे सघे हा, या आका खां वेझो वेही सोबत करे मसाइल सघे हा। रब फरमाए थो मुंहिंजे हबीब जी हक़ीक़त एॾी त चमकंदड़ नूर आहे जो ॿिए जाइ न आहे। इन जे करे मूं अल्लाह ताला उनखे अव्हां मां अव्हां जी बशरियत में लिबास वारो बनाए दुनिया ते मोकिलियो आहे। सुभान अल्लाह जो आवाज़ कोन थो अचे। मुंहिंजे ख़्याल में त सॼी राति जलसो हलंदो, या केसि ताईं हले
असीं हाणे पोढ़ा बीमार मजबूर आहियूं मौलवी साहब खे अॻु में टाइम जी दरख़्वास्त कंदा आहियूं महिरबानी कंदो आहे पर अव्हां पंहिंजी जोश ख़रोश खे मुहबत ऐं इश्क ऐं अक़ीदत खे सलामत रखंदे मुंहिंजी दिलि भर थी वॾे आवाज़ सां मूंसां गॾिजी दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे वॾे आवाज़ सां वॾे वॾे आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शान वारो रसूल जो सुभान अल्लाह अहिड़ो शान वारो मूंॾे निहारियो साईं तव्हां मूं वांगुरु अची ॾाढी तव्हां त मूंॾे निहारियो तव्हां झंडनि ॾे डंडनि ॾे पोइ निहारियो अवल मूंॾे निहारियो त मां अव्हां जी ज़ियारत थी कयां अव्हां खे अर्ज़ थी कयां मुंहिंजे आका नामदार मदनी ताजदार यतीमनि जी यार लाइ मूं अर्ज़ पे कयो ख़ुदा चए थो मूं शान वारो रसूल मोकिलियो आहे जेको शानदारनि खां बि शान में वॾो आहे। हज़रत मूसा अल्लाह जो कलीम ऐं अल्लाह सां ॻाल्हाइण वारो जॾहिं तौरात खेसि मिलियो आहे तौरात में ॾिठई हिकिड़ी अहिड़ी उम्मत ईंदी जेके गुनाह कंदा पर अल्लाह ताला उन्हनि जी एबन खे दुनिया में उघाड़ो न कंदो। हज़रत मूसा जे दौर में ईअं हो त जेकॾहिं को माण्हू ज़िना कंदो हो त सुबुह जो उन जे दरवाज़े ते लिखियो पियो हूंदो त साईं गुनाह कंदो हो त लिखी वेंदा मलाइक हिन ही गुनाह कयो आहे ही गुनाह कयो आहे मगर रहमत लिल आलमीन जा उम्मती यो मुंह में किरोड़े एब गुनाह बुराइयूं कोताहियूं आहिनि पर रब मुंहिंजा एब उघाड़ा नथो। बलद क़ुरान पाक जा तफ़सीर लिखनि था त कुल्हनि ते वेठल अल्लाह जा मलाइक सॼे कुल्हे वारो नेकियूं लिखंदो आहे खॿे कुल्हे वारो गुनाह लिखंदो आहे जेकॾहिं को माण्हू नेकीअ जो इरादो कंदो आहे नेकीअ जी नियत कंदो आहे त ही भलो कमु कंदुसि मलाइक उन महल ई उन जो हिकिड़ो सवाब लिखी छॾींदो आहे जॾहिं नेकी कंदो आहे अल्लाह ताला जो मलाइक उन जे लाइ 10 दर्जा लिखंदो आहे पर जी गुनाह जो इरादो कई त क़ुरान पाक जे तफ़सीर लिखियो मलाइक लिखंदो न थी सघे थो मतां न बि करे थी सघे थो मतां न बि करे भला जे करे थो बि त सॼे कुल्हे वारो मलाइक खॿे कुल्हे वारे खे चए थो त ख़बरदार अल्लाह जा बाना लिखजान न गुनाह कयो अथसि पर लिखजान न छो कुझु डर ॾे मतां तौबा करे विझे त लिखो ई छो त मुस्तफ़ा जो उम्मती आहे महबूबे ख़ुदा जो उम्मती आहे। हज़रत मूसा सुहिणे जॾहिं दिल भर नबी जी उम्मत जो शान पढ़ियो तॾहिं अर्ज़ करे या अल्लाह इहा उम्मत मूंखे ॾे अल्लाह फरमायो न इहा मुंहिंजे मुस्तफ़ा जी उम्मत आहे इहा मुंहिंजे महबूब जी उम्मत आहे। हेॾी नेकी हेतिरी महिरबानी हेतिरी भलाई हेतिरो एहसान जंहिं उम्मत ते आहे मूंखे नथो ॾी भला ॿी महिरबानी करे कहिड़ी मूंखे मुस्तफ़ा जो उम्मती बना एॾो मुंहिंजे हबीब जो शान
एतिरो मुझे आका जो शान आहे। दादू जी शहर वारो बस गिरदाई वारो महफिल मीलाद के मल्हाइण वारो महफिल में शरीक थियण वारो कुरान पाक जी आयतुनि मां मिले पियो नज़र अचे पियो। असां तव्हांजी हिन महफिल में 1000 माण्हू 2000 माण्हू 10,000 माण्हू किथे किथे 50,000 माण्हू हूंदा आहिनि पर अञा काइनात जो वजूद ज़ाहिर न थियो हो। अल्लाह ताला अव्वल पंहिंजे महबूब जे अचण जी ज़िक्र लाइ नूरानी महफिल ठाही। कुरान पाक अल्लाह ताला फरमाए तो इज़ अख़ज़ल्लाह मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा माअकुम लतु'मिनुन्न बिही व लतनसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी कालू अक़ररना। वइज़ अख़ज़ल्लाह मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा माअकुम लतु'मिनुन्न बिही व लतनसुरुन्नह। अल्लाह फरमाए थो याद कयो जॾहिं अल्लाह ताला नबियनि खां पको वाइदो थिए वरितो। अल्लाह ताला सभिनी नबियनि जे अरवाह खे कठे कराए ऐं उन महफ़िल जो सदर महबूब करीम खे बनाए नबियनि खां फरमाए नबियो जी असांजा अल्लाह ही असांजा रब्बुल आलमीन मां अवां खे किताब ॾींदुसि मां अवां खे किताबनि जी ॼाण हिकमत बि ॾींदुसि। यादि रखो जेकॾहिं अव्हां खां पोइ मुंहिंजो महबूब नबी अची वञे वाइदो कयो त उन ते ईमान बि आणींदव उन जे दीन जी मदद बि कंदव। नबीयनि खे अल्लाह विहारे पैगंबरनि खे विहारे मुरसलनि खे विहारे फरमायो लतु'मिनुन्न बिही व लतनसुरुन्नह उन ते ईमान बि आणींदव उन जी मदद बि कंदव। थोरो गौर सां ॿुधो तवज्जो सां ॿुधो नबीयनि खे जो अल्लाह फरमायो ईमान बि आणींदव मदद बि कंदव त अल्लाह जी नबियनि कहिड़ो अर्ज़ु कयो मौला हाज़िर ईमान बि आणींदासीं मदद बि कंदासीं। अल्लाह फरमायो अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी छा अव्हां इक़रार कयो इन ॻाल्हि ते मुंहिंजी हुक्म खे क़बूल फरमायो। कालू अक़ररना जो मौला हां असांजो इक़रार आहे व अना मअकुम मिन अश-शाहिदीन। फरमायो हिक ॿिए जी शाहिद रहो मां ख़ुदा बि अव्हां सां गॾु शाहिदनि में आहियां। अल्लाह जा बानड़ो मुझे महबूब आका जो शान त निहारियो केॾो आहे जो जेके नबी दुनिया ते अचना हुआ
उन्हनि खां अल्लाह वाइदो वठी छॾियो त मुंहिंजे महबूब ते ईमान बि आणींदो, मुंहिंजे महबूब जी मदद बि कंदो। इहो ई वजह हो जो मेराज वारी राति सभिनी नबीअनि खे अल्लाह ताला बैतुल मक़दिस में आंदो, उहे जमाती बनिया ऐं मुस्तफ़ा सभिनी जो इमाम। तॾहिं उर्दू में अल्लाह जी माने चयो आहे चथम मरातिब में सबों से बढ़ के हजरत मुस्तफा ठहरे, रसूल हक नबी हक इमामुल अंबिया ठहरे। अल्लाह जी महबूब जी ज़ात शानदारनि खां बि शान में मथे आहे, पैगंबरनि खां बि मर्तबे में मथे आहे, मुरसलनि खां बि रुतबे में मथे आहे, मुस्तफ़ा खां मथे आहे त सिर्फ़ ख़ुदा आहे, पूरी काइनात खां मथे आहे त मदीने वारो दिल बि। अल्लाह फरमाए थो मूं थोरो कयो आहे तव्हां ते जो अव्हांखे अहिड़ो महबूब ॾिनो अथमि जेको आयो बि अव्हां मां। तबलीगी जमायत जी वॾी आलिम ज़करिया कांधलवी साहिब शमाइल जे उर्दू शरह ख़साइल नबवी में लिखियो आहे, अल्लामा मन्नावी जे हवाले सां उन लिखियो आहे त मुस्तफ़ा करीम जी हक़ीक़त खे अल्लाह ताला परदम में रखियो हो जे न त कंहिंजी जाइ न हुई जो महबूब आका के वेठो। हिकु दफ़े मोमिननि जी मां सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा हबीबन करीमन खे अर्ज़ थी करे त साईं यूसुफ सोने खे ॾिसी औरतुनि हथ वधिया हुआ। कुरान पाक जो वाक़ियो आहे, हज़रत यूसुफ खे ॾिसी औरतुनि हथ वधिया हुआ, भला महबूब अव्हां खे ॾिसी हथ छो नथा वधिया वञनि। पाण फरमायूं त अल्लाह मुंहिंजे हुस्न खे पर्दे में रखियो, ढके छॾियो आहे। चए थी सोना पर्दा ॿियनि खां भली कयो, मां तव्हांजो नगो आहियां, मां अव्हां जी कुंवार आहियां, मां अव्हां सां राति ॾींहुं गॾु रहण वारी आहियां, मां तव्हांजी इज़त वारी अहलिया आहियां। दिलबर मूंखे त पंहिंजे हुन हक़ीक़ी जलवनि जो दीदार करायो। साईं फरमाइनि था अल्लाह अज़्ज़ व जल मूंखे परदन में रखियो आहे। जेका संगत जी सलाह ॻाल्हि माण्हू करे सिधी, कंहिं वेचारे खे राति जो पुलिस पकड़ियो, चोरनि सां बि गॾु हलियो, बची आंदऊं थाणे ते, थाणे मां आंदऊं कोरट में, जेल में रखो। कोरट में जो पहुतो त ॿिया जेके वाकई चोर हुआ उन्हनि चयसि भली ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं असीं न मञूं त असीं ॾोही न आहियूं त असांजा ॿिया माइट मिट ईंदा, असांजी पोइवारी कंदा, तूं म्या मञी जा त जान छुटई, न त पोइ कोन छुटई। वेचारो जड़ो जो फाथो जज साहब पुछेसि बाबा ही ॾोह तो कयो आहे? चएसि हा मां क़बूलदार आहियां। हल 3 साल टीप जॾहिं निकितो ॿाहिरि त पीउ चयो त निभागे रुले शादी करायांसि, मन घर में वेही मिटनि माइटनि खे चई रिश्तो ॻोल्हे, हमरा जी शादी जो इंतज़ाम थियो। हाणे निकाह पढ़ण जे लाइ वठी आया साईं मौलवी साहिब अब्दुल वहीद खे। मिसाल थो ॾियां, साईं चएसि अब्बा फलाणे जी न्याणी फलाणे नाले हिननि शाहिदनि जे मूजिब, हिन वकील जे ज़रिए शरीयत मुहम्मदी मूजिब तोखे पंहिंजो मुड़ुस करे क़बूल कया, तोखे क़बूल आहे। चई ख़ाली पैदा नथो थिए। वरी ॿिया वरी पख विझनि से अरे चरियो होते क़बूल कयो त 3 साल टीप अची वई। वरी मूंखे टीप ॾियारी
अरे भाई न कर बात तारीख कैंसिल वरी अचे लगा समझाए दंग करे यानी पछाड़ी वरी हाथ बीठो ॾिठो त बीहंदो वरी मोल सां पुछेसि थो अदा फलाणे जी न्याणी फलाणे नाले वकील खे तुंहिंजे लाइ पंहिंजी इजाज़त ॾिनी आहे हेतिरे महर ते शरीयत मुहम्मदी मूजिब तोखे मुस करे क़बूल थी करे तोखे क़बूल आहे चइसि जे तव्हांखे क़बूल आहे त मूंखे बि क़बूल आहे संगति जेका सलाह हो असीं हरू भरू तव्हांखे तंग न कंदासीं मां त अल्लाह जे फज़ल ऐं करम सां 50 साल फैज़ कया अञा ॾाढी पूरी न आई हुई हाणे शौक़ न आहे पर संगत खे माण्हू राज़ी कंदो आहे जी चइबो आहे अचबो आहे अल्लाह खे क़बूल फरमाए साईं मौलवी साहिब जेको हुकुम करे उन टाइम ते मां ब्रेक हा बसि नवनि में घणी देर आहे अञा कमरो आहे अञा कुझु छंड छाण थींदी दुरूद शरीफ़ पढ़ो राजा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सभई ॾाढा पढ़ो मां ॿुधा त पढ़ो पिया यारो ॿी बाहूं पिया लोॾियो ॾाढा पढ़ो अल्लाह अज़्ज़ व जल असां ईमान वारनि ते वॾो एहसान फरमायो शान वारो नबी मोकिलियाई तवज्जो कजो सोनो नबी त मिलियो पर इहा बि सोच रखो असांखे जो कुझु मिलियो मिले पियो या मिलंदो सब सदको मुझे सुहणे हबीब जो इल्म उन जो सदको आ फहम उन जो सदको आ इल्म उन जो सदको आ रूहानियत उन जी मेहरबानी आ क़ुरान पाक जो हक़ीक़ी माना उन जी मेहरबानी आ अंदरूनी राज उन जी मेहरबानी आ जो कुछ मिलियो आ या मिले पियो सब मुझे दिल पर हबीब जे सदके आ हिकिड़ो शेर आहे मशहूर शेर आहे कंहिं अल्लाह जी बानी फरमायो आहे चथो न घर औलाद दा सदका न कारोबार दा सदका कारोबार कयूं था नौकरियूं कयूं था मज़दूरी कयूं था हार पो कयूं था बचड़नि जो गुज़र मिले थो चथो छाजी करी आहे महिरबानी न घर औलाद दा सदका न कारोबार दा सदका किथे जी सुभान अल्लाह बुढ़ा तर में न घर औलाद दा सदका न कारोबार दा सदका असां ते ठांदे हूं यारो खुदा दे यार दा सदका असां ते खांदे हूं यारो नबी नगदार दा सदका सुहिणे हबीब जो मिलन बासत अल्लाह जो वॾो इनाम भला जेके बदाना हलाए सघो ही मुंहिंजो किताब आहे करामत इमाम रब्बानी करामत की सुन्नत जमायत वारा मञींदा आहियूं करामतुल औलिया हक़ुन ऐं करामत जो मक़सद छा आहे करामत जी माना छा आहे मूं ॾे ॾेखारियो करामत क़ुरान मां कीअं साबित आहे तफ़सीरनि छा लिखियो आहे हदीसनि पाकनि मां करामत साबित आहे असां नक्शबंदी सिलसिले वारनि जे मुर्शिदनि जो मुर्शिद हज़रत इमाम रब्बानी उन जूं करामतूं ज़िंदगी जो अहवाल
मूं इन किताब में लिखियो आहे मुंहिंजा साथी तव्हां जॻह तकिड़ो तकिड़ो ईंदा 100 रुपए में वठो किताब भलो किताब आहे प्यारो किताब आहे वरी तव्हांखे शयूं मिलंदियूं कोन वरी नवां किताब ईंदा पोइ फोन पिया कंदोसीं फलाणो किताब एतिरो मां ढेर करे कोन रखंदो आहियां 1000 कापी आई वई दुरूद मुंहिंजे दिल भर ते ॾाढा पढ़ो त मां टाइम जे अंदरि पंहिंजे अर्ज़ खे समेटे वठां वॾे आवाज़ सां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह शान वारो रसूल हिन महीने में कहिड़ो महीनो आहे ॾिठो चओ रण करे चओ अॻे वॾड़ा हिन खे सॾींदा उर्फ महीनो छा सॾींदा गलत हज़रत मखदूम गुलाम मोहम्मद मलकानी रहमतुल्लाह ताला अलैह उन जी वरी अजीब सोच हूंदी हुई मीला थींदो हो खट विछाए फलो हंध लॻाए उन ते ख़ुशबू हाराईंदा हुआ त मीलाद जी महफ़िल ईअं न सम्झो इन में मदीने वारो ईंदो हबीबनि जे लाइ खट सजाए हाणे सिम वठी वई आहे अक़ीदनि खे सिम वठी सोने रसूलुल्लाह जा आशिको हबीब करीम जा परवानो रबीउल अव्वल महीनो आहे अरबी में हिकिड़ो शेर आहे लिहाज़ा शहर फिल इस्लाम फज़लुन व मनक़बतुन तफ़ूक़ अल शुहूरी हिन महीने के इस्लाम में शान ऐं फसीलत जंहिंजी करे ॿियनि महीननि खां मथे हेॾे निहारियो ओ साई पटी वारा हेॾे निहार हिन महीने के महीननि में इज़्ज़त क़ुरान पाक जी मुफ़स्सिरनि बि लिखियो आहे सीरत नबवी ते लिखियलनि किताबनि में बि आहे त जहिरात मुस्तफ़ा जा हुआ उहा राति शबे क़दर खां बि भलिया लैलतुल क़द्र जंहिंजो क़ुरान पाक में नफ़ सां ज़िक्र आहे मुफ़स्सिरनि बि लिखियो आहे सीरत निगारनि बि लिखियो आहे उशाके मुस्तफ़ा लिखियो आहे त इहा राति शबे क़दर खां भली आहे इन जे करे अरब शाइर फरमायो त हिन महीने के इस्लाम में एतिरी अज़मत आहे जो ॿियनि महीननि खां ई भलो कीअं भलो आहे रबीउन फी रबी व नूरुन फौक नूरिन फौक नूरी बहार में बहारा बहार में बहारा नूर जे मथा नूरा नूर जे मथा नूरा जंहिं महीने में दिलबर नबी आयो आहे ओ महीनो नूरा उहा राति नूरा ओ ॾींहुं नूरा ओ शहर नूरा छो त दिलबर नबी जे ॾाॾा हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं जो बयान आहे त मूंखे ख़बर ई कान हुई त मुंहिंजे दिलबर पुट हज़रत अब्दुल्ला जे घर बचरो जाओ आहे मां त ईअं बेतुल्ला जे दीदार लाइ ॿाहिरि निकितुसि ॿाहिरि जो निकिरां त अकुल हैरान टे नूर जा धंधा लॻल ॾिठो हिकिड़ो बेतुल्ला ते हिकिड़ो ओभर में हिकिड़ो ओलह में वरी मखणी जो निहारियां त आसमान जा तारा हज़रत अब्दुल्ला जे घर जे मथां बीठा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेतुल्ला में पुत पियल आहे ॿाहिरि निकिता भॻा पिया वञनि के किरी पुरज़ा पुरज़ा थी विया आहिनि अकुल हैरान आहे ओभर जा पखी ओलह वारनि खे मुबारक हुजनि पिया वञनि
जानवर है कभी सां गिचू मिलाए है कभी के मुबारकूं पिया ॾियनि जी मिठो मोहम्मद अची रहियो अदा हर शइ खुशी करे त तूं ई मां कयूं या न बस मैसर मरहूम जे शहर जी हिकिड़ी ख़िदमत चथो ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया नथा चओ सुभान अल्लाह बस ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया हाजी साहब तूं ग़रीब ओ हबीब तो छा थो सम्झी तो ते महिरबानी थींदी चथो प्यार मिलंदो इहो आसिरो ई न हो पर प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर ऐं सभु तोखे हार पारायूं बख़्त वारो आहीं अहिड़ो दिलबर मिलियो अथई चथो हाण हारनि जी हाजत न दरकार हार छाजा मुंहिंजो साईं ख़ुदि हार दिलि ठरई त सुभाणे अलाह चओ मरई त पोइ न चओ हारनि जी हाजत न दरकार हार छाजा मुंहिंजो साईं ख़ुदि हार हार पाया गिचीअ में या दिल में रखां हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया यो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया अल्लाह फरमाए तो मूं मोमिननि ते थोरो कयो आहे जो उन्हनि मां शान वारो रसूल मोकिलियो अथऊं हाणे थोरो हिकिड़ी बाक़ी ॻाल्हि नबी सोना असल में किथे हुआ अल्लाह किथे आहे जोर सां भला उर्दू ॻाल्हाए जोर से बोलो अहिड़ा त ॾंडा हो जो मजाला जो कुझु मुंहिंजे पीरी प्यारे जा प्यारो तवज्जो जो सोने रसूलुल्लाह जी ज़ात जी ॻाल्हि पई हले हुज़ूर किथे हुआ अल्लाह कद जाअकुम मिनल्लाह अल्लाह वटां आयो सोने ज़ैनुल आबिदीन जी रिवायत हज़रत हुसैन जी रिवायत पंहिंजे दिलबर बाबा अली खां अलीअ जी रिवायत सोनी नबी खां हज़रत हबीब फरमाए था पिया आदम यादी न हो पैदा ई न थियो हो कुंत नूरम बैन यदै रब्बी क़ब्ल ख़ल्क़ आदम बिअरबअत अशर अल्फ आम अञा आदम पैदा ई न थियो हो मां मुस्तफ़ा रब जे दरबार में हुनजे पैदा थियण खां 16,000 साल अॻु में अल्लाह वटि मां नूर हो किथे भला थोरी चुटकी मता जी ज़िंदगी छुटकी मोजा फिरी ज़हनी सराला किथे पियो फिरी रब जी महबूब जी हदीस जा अल्फाज
कुन्तु माहोस वाहिद मुतकल्लिम जो सी हुआ माहोस ये ना तो मुझी सिफत अदरा सिफत तॾहिं हूंदी आहे जॾहिं मौसूफ़ हूंदो आहे। मां चवां थो मौलवी साहब अब्दुल वहीद हुजे पोइ त मौलवी थिए न, जे हूंदो ई न त मौलवी केरु आहे? ॻाल्हायो जवाब ॾियो। फलाणो बुज़ुर्ग हुजे त पोइ बुज़ुर्गी थिए न, हूंदो ई न त छा? अव्वल मौसूफ़ हूंदो आहे पोइ सिफ़त हूंदी आहे। साईं त माहोस सोना छा है नूर होस। हाणे हिकिड़ी थोरी टुटकी मावा खां सम्झण थो घुरां। कुंत नूरन बैन यदै रब्बी, बैन जी माना विच, यदै माना ॿ हथ। मां पंहिंजे रब जे कुदरती ॿिन हथनि जे विच ते नूर हो। कोन चई ॾाढा अहिड़ो ज़ोर सां चइजो सीउ लही वञे, गुनाह टही वञे, कम ठही वञे, रहमत जो दरिया वही वञे। चादरो नथी हाणे चादर जी दुनिया। मुंहिंजा सोना मुर्शिद फरमाईंदा सोना सी रहमतुल्लाह अलैह, उठ बांध कमर क्यों डरता है, फिर देख खुदा क्या करता है। अल्लाह जा प्यारा बानहड़ो बैन यदै रब्बी, हिन जी इहा लफ़्ज़ी माना आहे। आम माना हूंदी आहे त मां पंहिंजे अल्लाह जे अॻियां भला अल्लाह जे लाइ ईअं चइबो छा त ख़ुदा जे पोयां या ख़ुदा जे सॼे पासे या खॿे पासे? ख़ुदा को जिस्म त न आहे जो असां तो वांगुरु अॻो पोइ सॼो खॿो हुजे। ख़ुदा बेमिसल बेमिसाल हिन जे करे उलमा लिखनि था पिया त बैन यदै रब्बी जी माना आहे ख़ुदा जे कुदरती नज़रुनि जो, करम जो, रहम जो, इनायत जो, फैज़ जो, महिरबानियुनि जो मरकज़ होस। तमामु मिठो मोहम्मद करीम हो। पर जॾहिं ख़ुदा वटि हुआ त पोइ हेठि रब छो मोकिलिया? कॾहिं पाक ॾंद पिया शहीद थियनि, कॾहिं गलनि मुबारकनि में लोही टोपले जूं शीखूं लही पियूं वञनि, कॾहिं पुठी पाक ते ओझरियूं पिया रखनि, कॾहिं पेरनि मुबारकनि जा मोज़ा रत सां भरिजी पिया वञनि, कॾहिं जबल उहद ते धक हणी पत्थर हणी मुंहिंजे आका खे हेठि पिया कनि। ख़ुदा छो मोकिलियो पंहिंजे हबीब? वेठो ख़ुदा क़ुरान फरमाए थो छो मोकिलियईं? यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। हाँ पोना न मुचला बात मुआरी फिरी वेला हेरे निहारो अदरा तो जी ताल चारती करे तू छप जी कलाक हलो जने में सुञाणे को न घोट दी पुठी मुंडे निहार मुंडे कलाक मुंहिंजे लाइ वॾो कोन्हे। जॾहिं गुनहगार एबदार आहियां, कुर्सीअ ते वेहंदो आहियां त मुंहिंजो को हथ न हूंदो आहे मदीने वारे जी डायरेक्ट निगाह करण जो वस न हूंदो आहे। मां छा थो ॻाल्हायां, छो थो ॻाल्हायां, छा पियो चवां, केरु आहियां मां? ये सब तुम्हारा करम है आका। न वणी न त सुभान अल्लाह तुझी मदीने पुजे। हाँ ये सब तुम्हारा करम है आका की बात अब तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का न बंदगी में
मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। छो मोकिलियुम छाला मोकिलियुम यतलू अलैहिम आयातिही, मुंहिंजो महबूब ईमान वारनि जे मथां क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ंदो, अल्लाह जो कलाम पढ़ंदो। भला मां खां पुछां त क़ुरान पढ़जे त अदब कजे या न? कोन ॻाल्हाई न, किथे ॻाल्हाई? अदब कजे, हथ मथे खणी कर, पक्की ॻाल्हि तो करी, गलती न खाजा। क़ुरान पढ़जे त अदब कजे या न? ॻाल्हायो। पोइ तव्हां हींअर उथी बीही रहियो, तव्हां त अदब कोन कयो। बुज़ुर्गनि जे लाइ असांजे दिल में अक़ीदत ऐं मुहबत आहे, पर कहिड़ो नहीं बुज़ुर्ग गॾु कर क़ुरान जो मट केर बि न। अदब सिखो, अदब सिखो। सरवरे कोने जो शान हले त उन दिल पर में तवज्जो करे वे। अदब सिखो, अदब सिखो, अदब सिखो। क़ुरान पाक आहे, मदीने वारे जो शान आहे, आका जी मीलाद जी महफ़िल आहे, उन में अदब ज़रूर। अल्लाह फरमाए थो यतलू अलैहिम आयातिही, मुंहिंजो हबीब उन ईमान वारनि जे अॻियां क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ंदो आहे, ऐं अहिड़ो क़ुरान मुंहिंजो सुहिणो पढ़ंदो आहे जहिड़ो पाण सुहिणो आहे, तेरी ज़ुबान सुहिणी आहे, तेरी ॿोली सुहिणी आहे, अहिड़ी मुंहिंजे दिलबर जी तिलावत बि सुहिणी आहे। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम, यो मुंहिंजो महबूब उन्हनि खे पाक ऐं साफ़ थो बनाए। ज़ाहिरी पाकाई बि मुस्तफ़ा सेखारी आहे। वुज़ू हीअं कयो, गुस्ल हीअं कयो, तर हीअं कयो, ही शइ हलाल आहे, ही हराम आहे, ही जाइज़ आहे, ही नाजाइज़ आहे, हीअ भली आहे, हीअ बुरी आहे, ही सुठी आहे, ही ख़राब आहे। ज़कीहिम ज़ाहिरी पाकाई बे मुस्तफ़ा खां मिली आहे। क़ल्ब जी अंदर जी पाकाई सफ़ाई ऐं रोशनाई बि मदीने वारे खां मिली आहे। ये के बि वली आहिनि, औलिया आहिनि। अबा जलसो पहले पोइ ॻाल्हाइजो। जेके बि वली आहिनि, गास कुतुब, अबदाल औताद, अबरार अखियार, नुकबा नुजबा, चोटी जा वली आसमान सां भली लॻंदा रहल, पर मदीने वारे दिलबर जे दर्जा पहिरियों आहिनि। मुस्तफ़ा जे दर्जा गदागर आहिनि। उते झोलियूं झले बीहंदा, बाहूं ॿधी बीहंदा, नज़रे करम जी ख़्वाहिश कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहा त हस्ती जुदा अज़ीम हस्ती आहे। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम, मुंहिंजो हबीब खे पाक ऐं साफ़ थो बनाए। ज़ाहिर बि पाक कंदो आहे, बातिन बि पाक कंदो आहे। अल्लाह जा वली उन्हनि जी सोहबत में वञण सां इंसान में तक़वा पैदा थींदी आहे, ख़ौफ़ ख़ुदा पैदा थींदो आहे, शरीयत अमल पैदा थींदो आहे, रूहानी तरक़ी थींदी आहे, मदारज तय थींदा आहिनि, मंज़िलूं माणींदा आहिनि। ये हेतड़ी जेका मुझे तुझे खबे पासे दिल आहे, इन जे मथां अल्लाह जा वली आंगुर रखंदा आहिनि। उहा दिल उन ते थोरो पर्दो थियल आहे, जंहिंजे करे अखियूं बंदि हूंदियूं आहिनि। जॾहिं वली आंगुर रखंदो आहे त जीअं अखि जो ऑपरेशन थींदो आहे, सर्जन पर्दो परे कंदो आहे, शीशो विझंदो आहे, ईअं मदीने वारे जा कामिल उम्मती औलिया अल्लाह दिल ते नज़र बि कंदा आहिनि, हथ बि रखंदा आहिनि। उहा ऑपरेशन करे
दिल जी थी तो खोले छॾींदा पोइ अर्श खां बि तुंहिंजी नज़र पई वेंदी फर्श खां बि तुंहिंजी नज़र पई वेंदी पर तोखे खपे भक्त याद भाई अब खबर फलाणे बुजुर्ग वटि वियो है फेस हो इसी लंगर आजा पुत्र लंगर न निमाज़ जी ॻाल्हि न रोज़े जी न ज़िक्र जी न इश्क़ रसूल जी न सुन्नत जे इत्तिबा इताअत जी न शरीयत जी अब खबर इसी लंगर आजा मां डिॼां थो अलाह ढकींदी दज्जाल बि ॾाढा लंगर खाराईंदो अरे जी पेट ते हो त मुस्तफ़ा करीम ऐं उन जे प्यारनि सहाबनि पंहिंजे पाक पेटनि ते पत्थर छो वधा अथई यादगी इन पासे कॾहिं वियो आहीं मुझे आका नामदार पंहिंजे वजूद ते पत्थर बधा सहाबन पत्थर बधा छो बधा छो त उते असुल शइ हुई हक़ीक़त नूर जूं लाटूं हुयूं तजलियूं हुयूं अनवार हुया मुझे दिल पर उन्हनि जे अंदर खे अहिड़ो चमकाए छॾियो जो बिलाल हबशी माना जंहिंजा वार घुंडीदार हुजनि रंगो कारो हुजे शक्ल में सादो नज़र अचे नबी सुनो जॾहिं मेराज ते वियो आहे फरमाइनि था बिलाल जी मुंहिंजा आका तुंहिंजे जुतीअ जे हलण वारे वक़्तु जी चट जो आवाज़ मूं मुस्तफ़ा जन्नत में अॻियां पियो ॿुधो जाओ इश्क़ मुस्तफ़ा सुन्नत जी इत्तिबा शरीयत जी इत्तिबा तने वीचारे हिकिड़े शाइर फरमायो त तो इश्क़ नबी मेरे दिल में भी तो आ जाना पुत्र दे मौला खून कया अथसि जेल मां कढीसि परावा बच्चा लतारा त मौला छॾाई कॾहिं इहा दुआ घुरी अथई त मौला मूंखे दिल पर नबी जे इश्क़ जी ज़रीर ऐं सुम्हा त सुते मुस्तफ़ा जा दीदार इहा कॾहिं दुआ घुरी अथई मुश्किल इश्क़ नबी मेरे दिल में भी तो आ जाना मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना सुभान अल्लाह मुझे हबीब पाक बनायो साफ बनायो अंदर खे उजारे फिटो कयो निगाह सां सीननि खे रोशन करे छॾियो मुंहिंजे आका जी आम जी बासत जे गर्ज़ खे अल्लाह बयान कंदी फरमायो यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम मुंहिंजो हबीब उन जॻह क़ुरान पढ़े थो उन्हनि खे पाक ऐं साफ़ बनाए थो व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा मुंहिंजो हबीब पंहिंजे उम्मत खे क़ुरान पढ़ाईंदो आहे ऐं क़ुरान जी तशरीह हिकमत आहे उहा बि पढ़ाईंदो आहे व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलाल मुबीन मुझे महबूब खां में खुली गुमराही में हुआ तव्हां हैरान थींदव जंहिं काबे करीम सैयदना इब्राहिम खलील पंहिंजे प्यारे पुत्र इस्माइल ऐं पंहिंजे प्यारे नंग हज़रत हाजरा खे वठी तमीर करायो हो उन्हें में 360 बुतनि जी कतार बेतुल्ला माअज़ल्लाह छोकिरियूं मथी काबे जे हरम में शराब पीअंदा हुआ छा कंदा ठरी वियो तव्हांजी ॻाल्हि कोन थो कयां तव्हांजी न छोकिरी मथी
शराब पीअंदा हुआ, उघाड़ा थी काबे करीम में वेठा। अल्लाह शल पनाह में रखे, रब शल ढके उन्हें अहिड़े बद किरदारनि खे मुंहिंजे मुस्तफ़ा चमकाए नवाज़े छॾियो, मेहरबानी सां माला माल करे छॾियो। खुली गुमराही में हा, पत्थर जेके नंढा पत्थर हूंदा हुआ, गोल ऐं लसा पत्थर हूंदा हुआ, उहे पाण सां खणंदा हुआ। छा आहे बा? चई मुंहिंजो ख़ुदा आहे। छा आहे? मुंहिंजो ख़ुदा आहे। वरी वेंदे जेकॾहिं पेशाब खां पोइ पेट मां गंद निकिरे त सफ़ाई वरी उन पत्थर सां कंदा। कणिक जो अटो खंड विझी, गिह विझी, भुंजी भलो मिठो करे सतूं टाहे खणंदा हुआ। नंढड़ा दॿा या दाबला हूंदा हुआ, हाणे टिफिन वक़्त हूंदो आहे, उन में खणंदा। छा आहे? जीअं ख़ुदा आहे। बुख लॻी त कढण ऐं ख़ुदा खे खाइण। गऊं ॾिठी अथव? गऊं दगी ॾिठी अथव? ॻाल्हायो न। असांजे मुल्क में वरी इन खे पूजींदा हुआ। जंग अख़बार में पुराणे दौर में मूं पढ़ियो, जनरल मुशर्रफ साहब जॾहिं इंडिया जे दौरे ते वियो, हिन चयो हाणे इंडिया वारनि खे ख़ुशि थो कयां। छा कयईं? जंहिं जाइ ते हुननि पंहिंजे गांधीअ खे बाहि ॾेई छार बनाए ऐं छार दरिया में उछलाई हुई, पर जिते बाहि ॾिनी हुन उन खे वरी चौदीवारी ॾेई ॾाढो सुहिणो सजाए रखियो हो। मुशर्रफ साहब चयो भला मां वञी इन जाइ खे ॾिसां त मूं सां राज़ी थींदा, ॾाढो माण्हू भलो आहे। वञी अंदरि घुमी फिरी मोटी आयो। हिनखे वञणु न खपंदो हो, पर वियो त वरी उन हिंदुनि जे पावन पाण में गॾिजी ऐलान कयो त मुस्लमान जा पेर हिते लॻा आहिनि, इहा जाइ पलीद थी वई आहे, ख़राब थी वई आहे, बुरी जाइ थी वई आहे, नुहूसत वारी थी वई आहे। इन खे कीअं पाक कयो? ढकिन जो पेशाब गॾु करे ॿ टे खलियूं या तीन भरे हारियो त मुस्लमान जी मनहूसी निकिरी वई। जागो न कोन था जागो। न इंडिया जो वज़ीर आज़म केरु आहे? ॻाल्हायो। सिख केरु आहे? ओ ॻाल्हाए। मां तोखे छा कयां जे मूंखे ब्रेक न हणी? हा मौलवी साहब अॼु छंडे रखां। अबा केरु आहे? सिख। कॾहिं उनजो मथो घारो ॾिठो अथव? अमेरिका जे सदर सां वेही, रूस जे सदर सां वेही, चीन जे वज़ीर आज़म सां वेही, मथे ते पटकी आहे, पंहिंजी सिख जी लॼ रखी, ऐं मुस्लमान वञे थो दौरे ते त जहिड़ा हू चाचा तहिड़ो ई थी। ओ जागी पियो अलाए न, ख़ुदा जो कसम का दुनिया जी तहज़ीब मुझे मुस्तफ़ा जे तहज़ीब सां मिली नथी। मुझे हबीब जी तहज़ीब आला है, अखलाक आला है, सीरत आला है, सूरत आला है, तालीम आला है। मां तोखे कसम थो विझाए रब जो, सुन्नी ॿिए कंहिंजे पुठियां न लॻ, ॿई हथ विझ त मुस्तफ़ा जे दामन में विझ, क़ुरान करीम में विझ, शरीयत पाक में विझ। जहिड़ो रही मरी वञी कब्र मां उथी त बि मुहम्मदी शरीयत ते तुंहिंजी सूरत मुझे तुझी सीरत। नबी पाक खे छॾे जंहिंजे पुठियां छो लॻो? छा चयो हाजी गुलाम नबी? चथो नबीअ खे छॾे जो थियो था बुरियो सो, रुली दर बदर थियो न हेॾे न होरे। मुस्लमान आहियो, लालच में अची था वञो, नबीअ खे
छॾे जो फिरियो था बुरियो सो रुली दर बदर थियो न हेॾे न होॾे कहीं ॻाल्हि जो कदुर की न कयो ओहो बेकदुर थियो न हेॾे न होॾे मुझे आका जो मिलण अल्लाह जो एहसान आ अल्लाह जी मेहरबानी आ अल्लाह जो करम ई रहम आ उन आका जी मिलण ते जशन मल्हायो खुशियूं मल्हायो मूं हिकिड़ो शेर ठाहियो आहे पर हाणे यादि बि कोन्हे खणी बि कोन आयुसि छल रुॻी तव्हांखे ॿुधायां पोइ मुंहिंजो टाइम पूरो अल्लाह तव्हांखे आबादी छा मूं छा चयो हुन में ईद मीलादुन नबी मोमिन मल्हायो मुर्स थी जॾो सॾो पुट हूंदो अथई पोइ 500 कार्ड छपराईंदो माण्हू ईंदा ई कोन महांगा ख़र्च त कई 500 मानी मानी ठाहे कंहिंखां पाॾो रखंदे कंहिंखां छेलो कंहिंखां कुकुड़ बदो गुज़री वियो छन्नो मिलियो ई कोन ऊन्हारे में भी घाटी सबक पे जो सतो दरती ठक ठक थी चांवरन वारो आयो भाऊ तो चयो हो त छन्ने मां चांवरन जा पैसा ॾींदो मां हानी भला मेहरबानी करे त पान सुतो पियो घर वारी दर ते भा कोन खाईंदासीं लॾे कोन था वञूं नेठ ॾींदा कहिड़ो फ़ाइदो खुशी कर त मदीने वारे थी ईद मल्हाए त मुस्तफ़ा जी मल्हाए सो सही फलाणी पार्टी जो वर्कर ही फलाणी जो वर्कर मां चवंदो आहियां ही पार्टियूं इते रहंदियूं तूं वर्कर थी त मुस्तफ़ा जो थी कबर में न को पीपीअ वारा न को लीग वारा न को जीए सिंध वारा न को ॿी तहरीक वारा केरु कबर में गॾु न हूंदो जॾहिं मिट माइट लतूं ॾेई पूरे ऐं मोटंदा के बैंक बैलेंस ॾिसंदा के ज़मीन जा खाता ॾिसंदा एतिरा 6 फुट मिटी भरी वई आहे हिकिड़े पासे अल्लाह जे पुछाणे वारा मलाक ईंदा त ॿिए पासे मुंहिंजो सुहिणो नबी ईंदो ओ उम्मती घबराए न निधन को न ॿिया छॾे विया अथई मां मुस्तफ़ा पहुची वियो आहियां उनजी ईद कर उनजी ख़ुशी कर ईदूं त भलारियूं सभियनि पर मीलाद जी अजीब आहे एहसान करे जंहिं राति ॾिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे आशरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले वॾो आलिम 25 साल बुखारी जे शरह लिखण में लगाया आशरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले छा लिखियो अथई मीलाद कंदड़ खुशी रहंदो सदा मीलाद कंदड़ खुशी रहंदो सदा थियो उन जो निरालो नसीब आहे अल्लाह से मुझो चवन तव्हांजो ॿुधन क़बूल करे अल्लाह से मूंखे शादी आबाद रखे आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू आमीन अल्हम्दुलिल्लाह अब हेॾे निहारियो मां दुआ न घुरां आख़िरी तकरीर में पोइ दुआ थी पर साईं फरमाए थो त माण्हुनि मैसेज कया आहिनि चयो आहे दुआ कयो अल्लाह सभिनी जूं मुरादूं पूरियूं करे सभिनी खे नेक मक़सद आसानी सां अता करे मर्ज़ कर्ज़ दर्द दुश्मन फितना मुसीबतूं तकलीफ़ूं दफ़े दूर फरमाए अल्लाह असांजी क़ल्बनि खे रोशन बनाए ज़िक्र खुदा ऐं ज़िक्र मुस्तफ़ा नसीब फरमाए
ख़ुदा उन्हनि जाननि जूं उन्हनि अमरनि जूं भेनरुनि न्याणियुनि जूं बि जंहिं मैसेज कया आहिनि उन्हनि जूं बि अल्लाह ताला नेक मुरादूं पूरियूं फरमाए सभिनी जे दिलनि जूं रब हाजतूं ॼाणे थो उन खां लिकल का बि ॻाल्हि कान्हे अल्लाह सभिनी ते करम जा ककर वसाए वसल्लल्लाहु ताला अला हबीबिही